हाणे शुरू कयो। इल्मु पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां शुरू थियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम अलाह खां दुआ घुरी त अलाह साईं मूंखे एतिरो जो औलाद थींदो त मूंखे कीअं ख़बर पवंदी त मुंहिंजो को औलाद मशरिक़ में आहे को मग़रिब में आहे। अलाह साईं उहा दुआ क़बूल कई, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियो। उन हज़रत आदम अलैहिस्सलाम खे 4 निशान हणी ॾिना। आदम अलैहिस्सलाम खे ॿुधायो त हीअ आबी, हीअ बादी, हीअ खाकी, हीअ आतशी, हीअ बाहि, पाणी, मिटी, हवा, इन्हनि 4 अंसरनि ते सॼी दुनिया क़ाइमु आहे। इन्हनि 4 अंसरनि में सॼो वञी पंहिंजो इल्मु हला। उन खां पोइ इहो सॼो इल्मु, अमलियात, रूहानियत, ज़िक्र, फ़िक्र सभु शयूं उतां खां शुरू आहिनि। ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं जो आदम अलैहिस्सलाम नबी हुयो ऐं असां तव्हां इंसानियत अशरफुल मखलूक इन करे थिया त नबी औलाद आहे। हक़ मौजूदु।